ॻाल्हि इहा त तहलके शाहबंदर में जेका साहिली पट्टी आहे उनजो जेको चूहड़ जमाली जो इलाइक़ो आहे उन मां STV जे नाले सां वेब चैनल जेको अचे पियो मंज़र ते इनखे हिकिड़ो ख़ुशाइंद क़दम चई सघिजे थो। चूंकि असांजी साहिली पट्टी हमेशह मसइलनि जे वर चढ़ियल आहे, मुख़्तलिफ़ मसइला हिते हमेशह जनम वठंदा रहनि था, जंहिंखे मीडिया ते जेतिरी कवरेज मिलणु घुरिजे उहा न पई मिले। सो यकीनन असांजे हिते मक़ामी सहाफ़त जे हिकिड़े बहितरीनु नाले नाशाद मला जे तरफ़ां जेका STV जो बुनियादु विधो वियो आहे, असीं इन मां इहा ई उमेदु रखूं था त असांजे हिन इलाइक़े जे तमामु इशूज़ खे बाज़ाब्ता तौर ते हाईलाइट कयो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां गॾोगॾु जमियत उलमा इस्लाम जे बि हाकारी सरगर्मियुनि खे पंहिंजे हिसाब सां कवरेज ॾिनी वेंदी ऐं असां बि जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां STV जी भरपूर हिमायत जो ऐलान करियूं था। उन्हनि जे लाइ जेको बि असांखां सहकार पहुचंदो उहो कंदासीं। हींअर यकीनन सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जे दौर में वेब चैनल जेके हलनि पिया उन्हनि मां जेतिरे क़दुरु असांजे नज़र तां गुज़रिया आहिनि त STV जो जेको सिस्टम आहे ॿियनि चैनलनि खां कुझु बहितर नज़र अचे पियो ऐं इन मां चङाई जी उमेद ई रखी सघिजे थी।